मीरपुर बठोरो जे तालुके झोक शरीफ में वधंदड़ मंशियात खिलाफ उमर मंगसी, हासिल जतोई, हमीद जतोई जी अगवाणी में उस्तादन, शागिर्दन ऐं सहाफ़िन पारां हायर सेकेंडरी स्कूल झोक शरीफ खां थाणे ताईं रैली कढी वई। एहतजाजी रैली झोक थाणे ते पहुती, जिथे SHO थाणे ते मौजूद न हो। अगवाणनि थाणे ते मौजूद वॾे मुंशी खे चयो त झोक शरीफ शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में मंशियात, गुटको, मेन पुड़ियूं ऐं ॿियूं नशे वारियूं पुड़ियूं सरेआम विकिरो कयूं पियूं वञनि। पुलिस झोक ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि चयो त कुछ ॾींहं अॻु झोक शरीफ में सीनियर उस्ताद हासिल जतोई जे नौजवान पुट नशे जी हालत में पाण खे बाहि ॾेई आपघात कयो हो। एॾे वॾे सानीअ खां पोइ बि पुलिस मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे, जॾहिं त नौजवान मंशियात जे करे तबाही तरफ़ वञी रहिया आहिनि। हुननि DIG हैदराबाद SSP सजावल खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी फौरी तौर मंशियात ते ज़ाब्तो आणे नौजवान नसुल खे तबाही खां बचायो वञे। उन मौक़े ते थाणे ते मौजूद वॾे मुंशी त असां मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं पिया।